आदम कोट इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमनात के पेश कयो से कुल वलन के पेश कयो से अज सोने सरदार शाह अब्दुल लतीफ भेटाई सरकार जोर सा सोने शाह अब्दुल लतीफ भेटाई सरदार के अजो के सलवात जो सवाब पेश कयो से कलंदर शहबाज के पेश कयो से सचल साईं सरदार रोजे धनी बादशाह सरदार के पेश कयो से बाबा हाजी साईं जे अबे अमा के मुझे अबे अमा के जेके भी दुआ में शरीक आयूं असांजा जेके भी वडड़ा हे फानी दुनिया छॾे वया उन्हनि सभिनी खे सलवात जो सवाब पेश कयो से ओ मौला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो नसीब फरमा ओ मुंहिंजा करीम रब अॼो को साईं हाजी बाबा अल्लाह वधायो भंड साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा सलवात जे सदके हाजी साईं जे पुटन के न्याणन के बचड़न के अम्मा जी जल वडी के सेहत वडी हयाती अता फरमा ओ मौला हिनन जा क़यामत ताईं सजन सामू हुजन हिनन जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा ओ मौला उस्ताद शेर मोहम्मद साईं ते जेके जे ज़ालिम यो कूड़ जो ब्लैकमेल तो करेस उन ज़ालिम खान के निजात दे साईं के फतेह इज्जत अता फरमा ओ मौला सजी कायनात जे हर मजलूम जी मदद फरमा ओ मौला ए करीम अज हाजी साईं के जे भी दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार फ़कीर फराद हुसैन साईं के या सरकारी वापडा जी नौकरी मिले इहो जेको पढ़ाई वारो मसलो आहे सर्टिफिकेट वारो वो भी फतेह थे हल थे या दुआ कबूल फरमा साईं मोहम्मद अब्बास मला साईं जे न्याणी मुंहिंजी न्याणी के डॉक्टरी जे इम्तिहान में कामयाबी ॾे डॉक्टराणी थे या कबूल दुआ फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो के सेहत वडी हयाती अता फरमा बाबा साबिर अली पढ़ियो साईं के सेहत वडी हयाती अता फरमा मौला जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ियूं अता फरमा ओ मौला गुरबत चङा भला दोस्त जुदा कंदी आहे अली असगर जो वास्तो थी जेके ग़रीब आहिनि उन्हनि जूं गुरबतूं दूर फरमा महबूब जी उम्मत के फिरके वारियत खां बचा असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान के पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा असांजे मुल्क जी पाक फौज आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह इज्जत अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे